Power Batteries. Quality forever. Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. इस्लामाबाद हाई कोर्ट राना शमीम जे हल्फी बयान वारे केस में अॻूणे चीफ जस्टिस जी.बी. ख़ाबरू इदारे जे सहाफ़ी मालिक ऐं एडिटर खे शो कॉज़ नोटिस जारी करे छॾिया। नोटिस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं पंहिंजे जजिस ते एतमाद न हुजे हा त ही कार्रवाई शुरू न करे हा। हिन अदालत जा जजिस बि जवाबदेह आहिनि ऐं खेनि तनक़ीद जो मुंहुं बि ॾिसणो पवंदो आहे। अवाम जो अदलिया ते एतमाद न हुजे हा त बेयकीनी वारी सूरत हाल हूंदी। अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो त बज़ाहिर लॻे थो त राना शमीम सां मनसूब बयान हल्फी कूड़ ते ॿधल आहे। ही सॼो मामिलो मुंहिंजी अदालत सां वाॻियल आहे। तंहिं करे समूरनि धुरनि खे नोटिस जारी करियां थो। ॿुधणी दौरान राना शमीम जी जाइ ते संदसि पुटु पेश थियो। अदालत धुरनि खां हिकु हफ़्ते में जवाब तलब करण बाद 10 ॾींहंनि लाइ ॿुधणी मुलतवी करे छॾी। फिलहाल उन्हें जो उसको लाए हैं वो एडमिट कर रहे हैं कि गलती हो गई, मगर अब कैसे करेंगे गलती को दुरुस्त ये अल्लाह को पता, तेरे को पता। बेटियों जैसी है, मैं अपनी बेटियों को क्या कमेंट करूँ। पीटीआई हुकूमत मुद्दो पूरो न कंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेशी दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे आसिफ ज़रदारी चयो त इमरान ख़ान खे आणींदड़ एतराफ़ करे रहिया आहिनि त खाइनि ग़लती थी वई आहे। अलाह खे ख़बर आहे त इमरान ख़ान खे आणींदड़ पंहिंजी ग़लती कीअं ठीकु कंदा। मरियम नवाज़ मुंहिंजी धीअरुनि जी आहे। संदसि दरख़्वास्त बाबति कुझु न ॻाल्हाईंदुसि। पार्लियामेंट में ऑपोज़िशन जे इत्तेहाद जे गॾियल इजलास लाइ हिकमत अमली जोड़े वरिती। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में हुकूमती कानून साज़ी जी रस्ता रोक बाबति लाहे अमल ते सलाह मशवरा। ज़रियनि मूजिबि इजलास में इतफ़ाक़ कयो वियो त पार्लियामेंट में हुकूमती कानून साज़ी जी भरपूर नमूने रस्ता रोक कई वेंदी। ऑपोज़िशन पार्टीज़ जा सरबराह पंहिंजे मेंबर्स जी शिरकत यकीनी बणाईंदा। ऑपोज़िशन मेंबर्स खे पार्लियामेंट जे गॾियल इजलास में शिरकत यकीनी बणाइण जी बि हिदायत। पार्लियामेंट हाउस में थियल इजलास दौरान पीपी ऐं नवाज़ लीग सूदो ॿियनि ऑपोज़िशन पार्टीज़ जे अॻुवाणनि शिरकत कई। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान समूरनि हुकूमती मेंबर्स खे सुभाणे पार्लियामेंट जे गॾियल इजलास में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। वज़ीर-ए-आज़म सां हुकूमती वज़ीरनि ऐं पार्टी अॻुवाणनि जी मुलाक़ात दौरान पार्लियामेंट जे इजलास बाबति हिकमत अमली ते सलाह मशवरा। चीफ वहब आमिर डोगर तरफ़ां वज़ीर-ए-आज़म खे मेंबर्स जे इस्लामाबाद में मौजूदगी बाबति आगाही। मुतहदा पार्लियामेंट जे गॾियल इजलास में हुकूमती कानून साज़ी जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अमीनुल हक़ जो चवणु आहे त EVM सूदो ॿियनि हुकूमती बिल्स जी हिमायत कंदासीं। मुतहदा पाकिस्तान जे मुतालबे ते हैदराबाद में यूनिवर्सिटी जे क़याम ऐं आदमशुमारी बाबति बिल्स में पार्लियामेंट जे गॾियल इजलास में पेश कया विया। पार्लियामेंट हाउस में इजलास बाद गॾियल ऑपोज़िशन जे वफ़द जे स्पीकर असद कैसर सां मुलाक़ात। ऑपोज़िशन कानून साज़ी ते ॻाल्हियुनि लाइ दावत ॾियण बावजूदि पार्लियामेंट जो गॾियल इजलास तलब थियण ते एतराज़ वारे छॾिया। मुलाक़ात में ख़ुर्शीद शाह, शहरी रहमान, राणा सनाउल्लाह ऐं ॿिया शरीक हुआ। ऑपोज़िशन अॻुवाणनि चयो त EVM सूदो ॿी कानून साज़ी ते ऑपोज़िशन खे मुशावरत जी दावत ॾिनी वई। ऑपोज़िशन ॻाल्हियुनि ते रासपो बि ज़ाहिर कयो। हाणे वरी हुकूमत पार्लियामेंट जो गॾियल इजलास तलब कयो आहे। ॿुधायो त तौहीन कंहिंजी थी। स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर चयो त आउं वफ़ाक़ी वज़ीरनि खे घुराए पुछां थो इत्तफ़ाक़ी राय सां कानून साज़ी थिए हा त बहितर हो। लीडर ऑफ द ऑपोजिशन साहब,
आप कह रही हैं एक ही रेजोल्यूशन है, आपके उन रेजोल्यूशन में बहुत बड़ा फर्क है। देखिए सर, हमें देखें, आप दोनों की वर्डिंग पढ़ लें गौर से। हम सर देखिए ना, हम पूरे सिंध की बात करना चाहते हैं। आप एक मिनट बैठे, सारे लोकल गवर्नमेंट मिनिस्टर साहब ने अलाउ किया, हम अपनी बात नहीं देखिए, लोकल गवर्नमेंट मिनिस्टर साहब काबिल एहतराम है, उनके अलाउ की बात रूल्स की है। तो ये सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान की जो जजमेंट है वो किसी एक प्रोजेक्ट पे थी, पूरे सिंध के ऊपर नहीं थी। नहीं सर, नहीं। खैर इसकी वर्डिंग में फर्क है। देखिए, मैं आपके रेजोल्यूशन को मना नहीं कर रहा, आपकी नीयत पे कोई शक नहीं कर रहा, लेकिन इस रेजोल्यूशन को सेपरेटली आएगा क्योंकि वो ऑलरेडी पुट हो चुका है हाउस में। नहीं सर, अलग ये बिल्कुल आप देखिए, ये एक प्रोजेक्ट पे ऊपर है आपका। मैं जो मैंने इसकी वर्डिंग समझी है, सर मैं पढ़ ये आपके सामने नहीं, मैंने पढ़ लिया है, मेरे पास भी वही कॉपी पड़ी। आप खैर सिंध असैम्बली में नस्ला टावर ऐं हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन की मुखालफ़त में मुहिम ख़िलाफ़ ठहराव पेश करण की इजाज़त न मिलण ते ऑपोज़िशन जो एहतजाज। PTI ऐं मुतहदा सूदो ऑपोज़िशन मेंबर्स तरफ़ां हथनि में प्ले कार्ड्स खणी ऐवान में नारेबाज़ी। PPMPA निदा खोड़ो तरफ़ां नस्ला टावर के हवाले से पेश कल ठहराव ते बहस। PTI MPA अरसलान ताज चयो त नस्ला टावर ठाहिण लाइ ऑफिसर्स लिखी लिखी पैसा वरिता। ॿुधायो वञे त नस्ला टावर पोयां कहिड़ी माफ़िया आहे। इजाज़त ॾींदड़ ऑफिसर्स जा असासा ज़ब्त करे खेनि जेल हवाले करणु घुरिजे। PPMPA ग़ज़ाला सियाल चयो त चाइना कटिंग दौरान ऑपोज़िशन वारा छो ख़ामोश रहिया। कराची में नालनि मथां कॉलेज ठाहिया विया पर को बि केस दाख़िल न थियो। हाणे नस्ला टावर जा रहवासी दरबदर थी रहिया आहिनि। ऑपोज़िशन इन मामले ते बि सियासत करे थी। मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ जे पेशी खां अॻु साज़िश थी वेंदी आहे। अॻूणे चीफ जस्टिस जो हल्फ़नामो जारी करे अदलिया ते हमिलो कयो वियो। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त हिकु मुनज़्ज़म प्लान तहत वीडियो ऐं हल्फ़नामो मंज़र-ए-आम ते आंदो वञे थो। नवाज़ लीग अदलिया ख़िलाफ़ मुहिम शुरू कई आहे। पहिरीं बि लीगनि सुप्रीम कोर्ट ते हमिलो कयो हो। नवाज़ लीग जे रवैये जी मज़म्मत कयूं था। नवाज़ लीग अॻूणे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट साकिब निसार खां राना शमीम जिया हल्फ़नामो पेश करण जो मुतालबो करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त अॻूणो चीफ जस्टिस पाण खे क्लियर नथो करे सघे त केतिरी अदालतुनि ते एतमाद कंदो। आला अदलिया जो कमु आहे त हिन केस जी जांच करे जेका अदालत हिकु अकामे ते वज़ीर आज़म खे निकाली ॾेई सघे थी उहा पंहिंजे जज खां पुछाणो छो नथी करे सघे। इहो बि फ़ैसिलो करणो हूंदो त इलेक्शन कमीशन जे वहिंवार में चीफ जस्टिस जी मदाख़लत जी कहिड़ी अहमियत आहे। असांजे मुल्क जी हालत इहा आहे जो बेंच ॾिसी वकील ॿुधाईंदो आहे त फलाणो फ़ैसिलो ईंदो। मूं कंहिंखे गार न ॾिनी आहे, पंहिंजे लफ़्ज़नि जी चूंड ते मुआज़रत करियां थो। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इलेक्शन कमीशन लाइ गैर मुनासिब ॿोली ॻाल्हाइण वारे केस में इलेक्शन कमीशन खां मुआफ़ी वठी छॾी। ॿुधणी दौरान फवाद चौधरी चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर जो ज़ाती तौरु एहतराम करियां थो। आउं वफ़ाक़ी काबीना जो माउथ पीस आहियां। मुंहिंजी ॻाल्हियुनि में अक्सर मुंहिंजा लफ़्ज़ न हूंदा आहिनि। आउं पाण वकील आहियां, शोकॉज़ नोटिस जे चकर में पवणु नथो घुरां। वफ़ाक़ी वज़ीर खे लिखत में मुआफ़ीनामो पेश करण जी हिदायत। करोंडी भरिसां ज़मीनी तकरार तां झेड़े में ॿ ॼणा मारिजी विया। ॻोठ सांगड़ में राजभर ऐं बिरोही बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान फायरिंग। गोलियूं लॻण जे नतीजे में कुर्बान बिरोही ऐं मोहम्मद अली राजभर मारिजी विया। 4 ॼणा ज़ख़्मी। झेड़े बाद इलाइक़े में छिकताण जी सूरत हाल। इतला बावजूद पुलिस न पहुती। शहीद नाज़िम जोखियो जे वारसनि खे धमकियूं मिलनि थियूं त निशानदही करियो, कार्रवाई कंदासीं। पीपल्स पार्टी क़त्ल में मुलविस MPA सां न पर मुतासिर धुर सां गॾु बीठल आहे। सूबाई वज़ीर सईद गनी सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंहिं MPA क़त्ल कयो आहे उहो संदसि ज़ाती फ़इल आहे। उनजो मतिलबु इहो नाहे त पीपल्स पार्टी पंहिंजे MPA सां गॾु आहे। ऑपोज़िशन वारा हिकु पासे गुजर नाले जे मुतासिरनि जी ॻाल्हि कनि था, ॿिए पासे ठहराव जी मुखालफ़त कनि था। नस्ला टावर बाबति असेंबली में ठहराव पेश थियण सां उमीद पैदा थी आहे। शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस में MPA ॾांहुं मुवैस कोहराम सूदो। 5 जवाबदारनि
खे वधीक 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। पुलिस जवाबदारनि खे बख्तरबंद गाड़ी में मलीर जी अदालत पहुचायो। ॿुधणी दौरान फरियादी जे वकील तरफ़ां केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जी इस्तदा। शहीद नाज़िम जोखियो जे वारसनि जे वकील दलील ॾींदे चयो त जांच ऑफिसर मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करण में नाकाम थियो आहे। असां शुरू में ही जांच ते बेएतमादी ज़ाहिर कई हुई। शहीद नाज़िम जोखियो जे वारसनि ऐं वकीलनि खे धमकियूं मिलनि पयूं। अदालत तहफ़्फ़ुज़ जो हुकुम ॾे जवाबदारनि खे जेल हवाले करण वारी इस्तदा रद्द। सिंध में आगाटा आसार बदहाली जो शिकार आहे। तारीख़ी किला ऐं महल तबाह आहिनि, पर ध्यानु नथो ॾिनो वञे। मोहाटा पैलेस ते तव्हां जो एतिरो फोकस छो आहे? सिंध हाई कोर्ट में मोहाटा पैलेस बाबति केस ते ॿुधणी दौरान सरकारी वकील खां पुछाणो। सरकारी वकील दलील ॾींदे चयो त हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल थियल आहे। हिन केस ते एजी सिंध दलील ॾींदो, मोहलत जी इस्तदा मंज़ूर करे केस मुलतवी कयो वञे। अदालत ॿुधणी 8 डिसेंबर ताईं मुलतवी करे छॾी।